बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। तव्हां ॾिठो आहे त आम तौर ते माण्हू सख़्तु महिनत करण खां डिॼंदा आहिनि, लहराईंदा आहिनि, परेशान थी वेंदा आहिनि। जॾहिं बि उनखे महिनत करण लाइ चयो वेंदो आहे त हू शॉर्टकट ॻोल्हींदा आहिनि या अहिड़ो रस्तो ॻोल्हींदा आहिनि जेको कॾहिं बि उन्हनि खे उन ई जॻह ते या कामयाबीअ ते न पहुचाईंदो आहे जेका हू चाहींदा आहिनि। नतीजो छा निकिरंदो आहे? तव्हां ॾिठो आहे त अक्सर करे उहे माण्हू ई मायूसी फैलाईंदा आहिनि जेके पाण नाकाम थी चुका हूंदा आहिनि। यानी पहिरियों त उन्हनि या त महिनत न कई हूंदी आहे या जेकॾहिं उन्हनि महिनत कई हूंदी आहे त उन लेवल जी न कई हूंदी आहे जंहिं लेवल ते कामयाबी जी ज़रूरत पवंदी आहे या कामयाबी हासिलु करण लाइ ज़रूरी हूंदी आहे। तव्हां हिकिड़ो पाण खे कॾहिं बि गौर कयो आहे, पाण ते कॾहिं सोचियो आहे इहो त जॾहिं तव्हां कंहिं लेवल ते पहुचंदा आहियो या कंहिं हिसे ते पहुचंदा आहियो त उन खां पोइ तव्हां मथीं स्टेज या स्टैंडर्ड ते पाण ई ॼाणे ई पहुची वेंदा आहियो। पर असां छा कंदा आहियूं, पहिरें हिसे ते ई मायूस थी, परेशान थी ऐं गुमनाम वारी ज़िंदगी गुज़ारे ऐं ईअं ई चवंदा रहंदा आहियूं त असां जेको आहे सो उन ई लेवल ते नथा पहुची सघूं। तंहिंजे करे हमेशह कोशिशि कयो त सख़्तु महिनत कंदा रहो ऐं महिनत करण खां पोइ इहो लाज़मी हूंदो आहे त तव्हां में तवकल हुजणु घुरिजे। तवकल त मां जेका महिनत करे रहियो आहियां उनजो नतीजो बहितरु निकिरंदो। हमेशह पॉज़िटिव शइ ते महिनत कयो। यानी जेकॾहिं तव्हां स्टूडेंट्स आहियो त को न को हिकिड़ो तव्हां टारगेट ज़हन में हुजे, को न को विजन हुजे जेको तव्हांजे ज़हन में हुजे ऐं उन ताईं पहुचण जे लाइ तव्हां अणथक महिनत कयो। महिनत कंदो ई तॾहिं त कामयाबु थींदव न। असां वटि कामयाबीअ जो दारोमदारु वरी पैसनि ते रखियलु हूंदो आहे। यानी जेको जेतिरा वधीक पैसा कमाए थो उहो वधीक कामयाबु आहे। पर जेकॾहिं इहो सुवालु तारीख़ खां पुछियो वञे त कामयाबु माण्हू कहिड़ो हूंदो आहे, हर उहो माण्हू जेको मरण खां पोइ बि हुनजो नालो वरितो थो वञे या हुनजो ज़िक्र कयो थो वञे पर सुठनि लफ़्ज़नि में, उहो सम्झो कामयाबु आहे। या उहो माण्हू जेको गुनाहनि खां परे रहे थो ऐं नेकीअ जे तरफ़ वधंदो रहे थो उहो कामयाबु आहे। या उहो माण्हू जेको ॿियनि सां भलो हले थो ऐं पाण बि उन्हनि ख़राबु शयुनि खां पासे ते रहंदो अचे थो उहो कामयाबु आहे।